जी नाज़रीन, करमपुर मां अर्ज़ मोहम्मद जाफ़री जी रिपोर्ट मूजिब करमपुर पुलिस थाने जी हद मां कंधकोट शिकारपुर इंडस हाईवे तां इलाही बिश्क बिजाराणी लाड़ी वटि रात देर सां नामालूम हथियारबंदनि कंधकोट जे रहवासी नौजवान ज़ोएब मलिक खे कार मां लाहे अगवा करे कच्चे तरफ़ फ़रार थी विया। मज़म्मत करण ते फ़ौरन पारां फायरिंग ॿ सख़्त ज़ख़्मी थी विया, जॾहिं त वारसनि पारां शिकारपुर कंधकोट इंडस हाईवे ब्लॉक करे धरणो हंयो आहे। ॿिए तरफ़ ज़िले जी पुलिस हथियारबंदनि जो पेरो खणी कचे में लथल।